संगत सजी खे आली मदद फहद सिंधीअ जे तरफ़ां अॼु मां फहद कुरैशी न सॾ रहींदुमि पाण खे। न मां अॼु अबड़ो हुजां त न अबड़ो सॾ रहियां, न मां को ॿी क़ौम जो सॾ रहियां, छो त अॼु मां पाण खे सिंधी सॾ रहींदुमि। ऐं हर उन गैरतमंद क़ौम में मूंखे इहा उमेदु आहे त अॼु पंहिंजी ज़ातियात छॾे सिंध जे लाइ हिकु थी बीहंदा, छो त असां सां इहा लसानी जंग कई थी वञे। मां यको वीडियो कोन पियो ठाहियां, मूंखे कुझु चङनि चयो त भाई इहा शइ तूं न कजांइ कुरैशी, इन शइ में तूं न ॻाल्हाइजांइ। मां चयो भाई इन शइ में मां ठीकु आहे नथो ॻाल्हायां, पर मूंखे वजह ॾे न ॻाल्हाइण जी। चई माण्हू असां वारा बि कोताही था कनि, असांजे तरफ़ बि माण्हू कोताही कनि था। मां चयो रुॻो कोताही असांजी न आहे, कराचीअ में सिंधियुनि खे हाणे बि हाईवे ते मारियो पियो वञे, गोलियूं हलायूं, सिंधी मारिया विया, ठीकु आहे। ॿियो सभ खां वॾो मेन मुदो, मां उनखे पंहिंजो भाउ ई सम्झां थो, शहीद खे, सम्झो। असां उनजे भाउ सां, उनजी अमड़ सां, उनजे गमनि में बराबरि जा शरीक आहियूं। असां शहीद जो खून रायगार वञणु कोन ॾींदासीं। त सो जस्टिस फॉर बिलावल काका, हू मूंसां या मां हुन सां कॾहिं मुलाक़ात कोन्हे, पर हुनजे ॾुख में मूं बराबरि जो शरीक आहियां। मां सम्झी सघां थो हुन सां इहा नाजाइज़ी कई वई आहे। ठीकु आहे, हिकिड़ी मुंहमारी थी आहे होटल ते, हिन खे कीअं जवाबु ॾिनो आहे जो आहे हथियार खणी ऐं धक हणी छोकिरा थो मारे। एॾो मुतबर थी विया पठाण, असां वटि रही, असां वटि खाई, असां सां ई विड़े, पंहिंजे घर में असां सां विड़ी था वञनि, तॾहिं बि कंहिंखे गैरत नथी अचे। पर मां सलाम उन्हनि माण्हुनि खे पेश कंदुमि जिन्हनि जा धंधा बंदि कराया। कुझु माण्हू चवनि था त इन्हनि पठाणनि जो कहिड़ो कसूर आहे। कसूर त असां वारनि जो बि कोन हो, असां वारो बि त बेकसूर हो न। अगरि हे कसूरवार न आहे त पोइ असांजो बि बेकसूर आहे। उन ते केस हणी पेश था कयो त हे केस आहिनि, फलाणा केस आहिनि, यार अला अला कयो। ठीकु आहे, अगरि हुन ते मरहूम ते को केस हुया बि त हे को जलाद आहे, हे को जज आहे जो फैसला थो ॾे, माण्हुनि खे मारे थो। ठीकु आहे, हिन जो हिसाबु को कानून ऐं कोर्ट कंदी। इहो हिसाबु केरु ॾींदो जेका लसानी जंग पइजी वई आहे। हाणे चवनि था असां शुरूआत कई, असां कीअं शुरूआत कईसीं? अॻ में शहीद इरशाद रांझाणे खे शहीद कयो वियो त हुन इहो रहीम शाह दलो उनखे पठाण खे लग्ज़री ट्रीटमेंट ॾिनो पियो वञे। मां पाण ख़ुदि गवाह आहियां, अल मदीना सुपर हाईवे होटल ते हिनखे ॿियारे मानी खाराई पियो वञे, ॼण वॾो कोई हिकिड़ो मोतबर लीडर आहे पुलिस जे प्रोटोकॉल में, भड़वो भांचो हिकिड़ो। मां चवां गार न ॾियां, गार न ॾियां। ॿी ॻाल्हि, सुनान ख़ान जी मां प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी, सम्झो वाह, मारोट आहे मुंहिंजो, मां बशीर ख़ान जो भाणेजो आहियां, मारोट आहे मुंहिंजो। मां हुनजी ॿुध में प्रेस कॉन्फ्रेंस, हुन खां कुझु ग़लतियूं थियूं, हेठि मथे हुन लफ़्ज़ कुझु थी वेंदो आहे इंसान, आहे कॾहिं वॾे वॾे लीडरनि जा बि लफ़्ज़ हेठि मथे थींदा आहिनि। बिलावल जी बि कांपे टांगरई थी, ॿुधो हूंदव। इमरान ख़ान बि कॾहिं कॾहिं हदीसुनि में इहो वधीक ॻाल्हियूं करे वेंदो आहे, हदीसुनि जे बारे में बि वधीक ॻाल्हियूं करे वेंदो आहे इमरान ख़ान। वॾे वॾे लीडरनि खां इहा शइ थी वेंदी आहे, सुनान ख़ान खां बि हिकिड़ी शइ थी वई आहे। माण्हुनि हुनखे इशू बणाए, उन ते मीम्स ठाहिया। मूंखे तकलीफ़ उन्हनि सां न आहे, तकलीफ़ इहा आहे त तव्हां अॻिले जी माना स्पीकिंग पावर ॿुधो आहे, अॻिले जी नियत न ॾिठी, तव्हां नियत ॾिसो आहे अॻिले जी, अॻिली नियत साफ़ ई हो पुरमन जी ॻाल्हि पियो करे। पर मां ॻाल्हि इहा कंदुमि हाणे हुन लीडरनि सां बि जेके पुरमन थियण जी ॻाल्हि कनि था, त मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त पुरमन थियण जो शौक़ु रुॻो असांजे कंध में छो था विझो? असां भला माना पंहिंजा लाशा बि खणूं, असां पंहिंजे घरनि में ज़लील बि थियूं, पादर बि खाऊं, पुलिस बि असांखे कुटे, रेंजर्स बि असांखे कुटे, एजेंसी बि असांखे मारे, पोइ बि रुॻो पुरमन असां थींदा हुआ। अञा केतिरो पुरमन थी मरदासीं या पुरमन थी? मुंहिंजो इहो ई उसूल आहे, वाह, अगर हुन तोखे हिकु पादर हयो आहे, तू ॿ पादर हणेसि। मैं इधर गांधी नहीं है, एक गाल पे मारो के दूसरा आगे कर दूं, सम्झी न? इहो गांधीगिरी इंडिया में हलंदी आहे, हिते न हलंदी आहे। मक़सदु चवण जो, हाणे मां इहो बयानु हे जेको ॼां थो, या हिते जेको ॻाल्हायां थो, माण्हू चवंदा तूं लसानी फसाद थो फैलाए। अरे फसाद त फैलिजी वियो आहे न, नज़र नथो अचे? ई आहे सोशल मीडिया ते वॾा वॾा कमेंट हणंदई, हीअं न कयो, हूअं न कयो। यार भाउ पठाण खे कंहिं ज़रूरत ॾिनी आहे जो हिते अची माण्हू थो मारे? तूं जेको चवे थो न हिते असां लसानी फसाद था फैलायूं, या हे असां जेका शैतानगिरी था कयूं, जेको असांखे को शैतान थो चवे न, त उन इंसान खे ॿाह खां वठी कोच में विहारे अफ़गानिस्तान में वञी चवे कि हिकिड़े पख़्तून खे चंबो थो हण, ॾिसां मां उनजे इलाइक़े में असांखे हिते मारियो थो वञे, हुनजे इलाइक़े में तूं चंबो थो हुन खणी आ, सलाम कयां मां जे सिधो तूं मोटे त भाषा चौंपल बि लाहे वञे नी, जिस्म जी खल बि लाहे छॾींदई, हवाला रुॻो वेठा कटींदव। नपुंसकी ऐं बुज़दिलीअ खे इहे शैतानगिरी जा नाला ॾेई वॾा लेक्चरर थियण जी कोशिशि न कयो। रुॻो मूंखे गारियुनि ॾियण जो टेक न आहे, ठीकु आहे, मां टिकटॉक ते ॿ टे गारियूं कढियूं, वायरल थी वियासीं। जंग जा बि मुड़ुसु माण्हू आहियूं भाउ, असांजे खानदान जूं बि कुर्बानियूं न आहिनि को ईअं न आहियूं लूसिया लपाटिया, जेको जंहिंखे वणे थो ॻाल्हाए थो। ख़ैर अल्फ़ या बे हुन यार असांजे वॾे खां हिकिड़ो ॿ लफ़्ज़ हेठि मथे थी विया, इंसान आहे, हुनखे ज़ाती पंहिंजी परेशानियूं बि आहिनि। हुन त बेरिया जा केसा, भला बेरिया में बि त इहो ई शख़्स हो न जेको बीठो हिन महिल बि नाजाइज़ीअ में अलाए केतिरियूं हाज़िरियूं थो खाए।
उहे मसला अलॻि अथसि, हितां जा मसला अलॻि अथसि, पंहिंजे ख़ानदान जा ज़ातियात जा हुनखे पंहिंजा मामला मसला अलॻि आहिनि। इंसान आहे किथे ज़बान हेठि मथे थी वेंदी आहे, इहा ॻाल्हि न कयो। मस्जिद जो मुला बि किथे किथे खुटी पवंदो आहे, हुन में ईअं थोरी आहे त माण्हू हुनखे, मूंखे ॾुख हिन ॻाल्हि जो न थियो तव्हां सनान खान खे ॻाल्हायो, मूंखे ॾुख हिन ॻाल्हि जो तव्हां वॾे जो नालो खणी हुनखे ॻाल्हायो, तो वॾे जो पुटु न आहे, वॾे जो पुटु न आहे, तोखे ख़बर आहे यार, अला अला कर। मूंखे हुनजी मां फेवर थो कयां, को मूंखे हुन मां को नौकिरीअ जी उमेदु कोन्हे, को मूंखे नौकिरी कोन वठी ॾींदो, मुंहिंजो खून आहे, मूंखे तकलीफ़ वॾे जे नाले ते थी, वरी बशीर ख़ान जे नाले ते। चई मामा वॾे जो रूह तड़पंदो हूंदो, उते न तो मामा वॾे जो रूह तड़पे, जॾहिं सनान खान जे घरनि ते रेटियूं थियूं लॻनि, तव्हां में उमेदु न आहे, वॾो तव्हांजे लाइ वियो आहे, तव्हांजे लाइ विड़ियो न, उते तव्हांखे शर्म अचणु घुरिजे आहे न, तव्हां बि मज़म्मत कयो आहे न, त सनान खान जे दराज़नि ते एतिरी रेटियूं छो थियूं लॻनि। क़ुर्बानीनि जा सभु ठीकु आहे, तव्हां असांखे विधा आहिनि, खयूं हिन सां, मञूं था, असां ॾिनियूं आहिनि क़ुर्बानी, पर तव्हां बि पंहिंजी ज़िमेदारी खां पोइ ते न हटो वॾा कमेंट करे। अॼु मां हे लफ़्ज़ हिन लाइ मूंखे चवण था पवनि, मजबूर त हिकिड़ा यार ॾुख थो थिए, पंहिंजकाइप में पंहिंजा थी करे। पहिरीं ॻाल्हि इहा त यार तव्हां पाण खे न अबड़ो सॾायो, न कुरैशी सॾायो, न जतोई सॾायो, इहे ज़ातियात इहे पंहिंजी मिटी माइटी पंहिंजी बिरादरीअ में रखो, ॿाहिरि निकिरो घर खां त सिंधी थी हलो, जॾहिं सिंध में रहो था, ॿाहिरि आहियूं पाण में, असां पाण में केतिरा बि छो न विढ़ियल हुजूं, ॿिए खे ॻुई ॾेखारणु माना पंहिंजी कमज़ोरी आहे। पठाण जहिड़े माण्हूअ खे तव्हां ॻुई ॾेखारींदव, सुभाणे इहे ई पठाण ॾिसो काबिज़ आहिनि न, काका बिरादरीअ खे लाश ॾेई विया, रांझाणा बिरादरीअ खे लाश ॾेई विया, सुभाणे कुरैशीअ खे बि ॾेई वेंदा। पर थोरो हक़ सच खे मञो। अफ़सोस त हिन ॻाल्हि जो आहे मूंखे यार, हो जुनेद जंहिंजो धंधो दाड़ी छा आहे तव्हांखे ख़बर आहे, जुनेद मखदूम जी, उन शख़्स खे बि गैरत आई आहे, उहो बि ॻाल्हाए थो, तव्हां जेके असांखे लेक्चर था ॾियनि त असां शैतानगिरी था कयूं, सभु भॻा वॾो शैतान, त मूंखे था चवनि त कुरैशी शैतान आहे। अरे पोइ न वञ मदीने में, मूंखे हाणे बींड हज कर अचु। त उन माण्हूअ खे बि गैरत थी अचे जंहिंजो धंधो पेशो छा आहे। हिननि लेक्चर वारनि खे अलाए छा थियो आहे, पूरो मन में चिंबड़िया पिया आहिनि, अञा केतिरो पूरो मन कंदे, तोखे मोचड़ा लॻंदा त पोइ उथंदई छा। थोरो उथो वधो, पंहिंजे मुल्क जी मालिकी कयो, असांजो इहो ई चवणु आहे बसि। बाक़ी हाणे हुन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हाणे सरकार जेका आहे चए थी सफ़ाई थिए, हे मामलनि मसइलनि जा जेके इहे अदीब आहिनि, वॾा वॾा लेक्चरार आहिनि, उहे चवनि था, या जेके ठेकेदार आहिनि अमुन जा, उहे चवनि था त अमुन हुजे, ऐं मतिलबु इहो आहे त सफ़ाई थिए। मां हुनखे इहो चवंदुमि, आप जिस सफ़ाई की बात कर रहे हो उसमें सड़कों पे साबुन का पानी नहीं खून बहेगा मेरे भाई। ऐं असां खून वहण लाइ तयारु आहियूं। हाणे अफ़गानी सरेआम अलाह सिर्फ़ु बंदि कयूं वेठा आहिनि, हज़ारे गाॾियूं, मामलात मसलात, मुसाफ़िर आहिनि, को बीमार आहे, कुझु आहे न मसइलो, असां त ख़ाली दुकान बंदि कया आहिनि, हीअं त न कया आहिनि। पर हे कॾहिं खां असांजा मालिक थी विया जो हिते अची भोसड़ीअ अची चवनि था त असां रोड बंदि कंदासीं। यार इहो हिननि खे हक़ कीअं ॾिनो आहे? इहो बि न ॾिनो आहे न जेके ऐवाननि में वेठा आहिनि, ॿियो कंहिं ॾिनो आहे हुननि खे? ऐवाननि वारा चोर न हुजनि त बाक़ी पोइ कंहिंखे मयारूं ॾियूं। हाणे मां इहो लॻो ऐवाननि वारनि खे चोर न वणंदनि ॻाल्हि, सुभाणे फ़ोन कंदा, हेलो फलाना DSP उठा लो कुरैशी को, उठा लो उसको मारो, अबे मैं मरने के लिए तैयार है मेरे भाई, पर झुकेगा नहीं मैं। बाक़ी रही ॻाल्हि इहा, तव्हां अहिड़नि माण्हुनि खे शइ ॾींदव त सुभाणे अॼु हिकिड़ो मोह आहे शहीद थियो आहे, सुभाणे 100 मरंदा शहीद थींदा। हिननि जो तसलसुल या हिननि जी इहे ॻाल्हियूं ख़तमु कोन थींदियूं। असांखे उन पठण सां तकलीफ़ न आहे जेको ग़रीब पंहिंजी रोज़ी थो करे, असांखे उन पठण सां तकलीफ़ आहे ग़रीब जेको रोज़ीअ जी आड़ में पोइ असलो थो खपाए, उन सां असांखे तकलीफ़ आहे। जेको पैदाइशी पाण खे चए थो त मां बसि हेॾे वेंदुमि सिंध में मालिकी कंदुमि, हुते नसवार खाई निकिरे थो, चए थो असां हम इधर के मालिक के भाई, अगर तू मालिक है तो हम क्या चौकीदार है क्या 5000 साल से इधर। धोखा ये। पोइ महिरबानी करे जे बूट लॻे थो त बूट हणो, अमुन बमुन वारनि खे छॾे ॾियो। ये अमुन जा पखी कॾो को उॾामी चुका आहिनि, हे बि उन्हनि खे उॾामी वञणु घुरिजे, पर पखी नंढड़ा न, हे वेही न सघिया। रुगो अमुन जा ठीकु आहे असांजे कंध में विझंदा त तव्हां चुप करे वियो, तव्हां अॻिते वधी छा कयो आहे? चई तव्हां गाॾियूं ॾेई मुल्क न मटायो, त पोइ तव्हां लेक्चर ॾेई कहिड़ो मुल्क मटायो आहे? थोरा अभी गेम चेंज करने दो, सम्झे न। हिनखे चयो हाणे तव्हां जेके इहे थकियला थकियला लेक्चर ॾेई वञी घर ॾियो। बाक़ी हाणे बूट लॻंदो, असां बि बूट हणंदा हुआसीं, असां गांधीगिरीअ जे परिवार मां न आहियूं। ॻाल्हि आहे सिधी, जेको असांखे पात हणे त ॿियो बि गिटो अॻिते कयो त आलिया हण, इहो असां न आहियूं। असांखे बूट हणंदो असां बि हणंदा हुआसीं, ॻाल्हि आहे सिधी। पोइ हाणे बाक़ी जंहिंखे सरकारी इदारा आहिनि, माण्हू सरकारी इदारनि खे चवनि था भाई हे हिन सां, सरकारी पुलिस वारा वीचारा कनि त कनि छा, उहे मजबूर आहिनि। अफ़सर जो ऑर्डर आहे, अफ़सर जो ऑर्डर आहे। हिते DIG बि पठाण था लॻनि, SP बि पठाण था लॻनि, उन्हनि जो हिते कहिड़ो कमु आहे? सिंधी SP लॻणु घुरिजे। ज़रूरत न आहे असांखे हिननि ॿियनि ऑफिसरनि जी, पठाणनि जी। छाजे लाइ ज़रूरत आहे असांखे? पंहिंजा होटल आहिनि चांहि जा, जेके सिंधी आहिनि उहे सिंधी चांहि, सिंधी चांहि पीअनि।
ज़रूरत कहिड़ी आहे न थोकनि वटि चांहि पीअण जी, बसि चांहि न पीती अथव या कॾहिं हेॾा बुख अहिड़ी अथव त पोइ पाव खनि खीर जो वठी घरों नहीं पियो चांहि, बजाए पठाण जे होटल ते। माई तो आज के बाद जाएगा ही नहीं। महिरबानी करे था जंहिंखे कुझु ॻाल्हियूं बुरियूं लॻल हुजनि सो भली लॻनि, पर मां चयो सचो आहे वाह, हाणे घणो थी वियो बर्दाश्त, घणो थी वई हर शइ। हाणे मामले खे हेॾे छिकियो जा होॾे छिकियो, जा मरो या मारे, ॿियो त कुझु न आहे न। हो बि त मारे नहीं था न, खुद की जान देने से अच्छा है कि दूसरे की ले लो। हाणे जंहिंखे जेका ॻाल्हि सम्झ में अचे उहो उन शइ ते बीहे। बाक़ी वरी बि अगरि तव्हां अदीबनि खे अञा लॻे थो त तव्हां विच में लही मामले खे ठाहियो। बाक़ी हाणे हो पठाण जी हिकिड़े जी वीडियो ॿुधी, उहो चए थो मां अकेलो 10 ॼणे खे मारींदुमि, चएसि थो में ताक़त कोन्हे, नसवार खाई आहे, पोइ ॻाल्हाए चूतियो 10 ॼणनि खे मारींदो। असां त देसी खीर पी पलिया आहियूं त कुटिया न चए त जीअं लाहे ईअं बूट त तबियत सां न वठाए हिते भोसड़ीअ जा। गो गोआ गोनिया पुट हिकिड़ा गो पठान गो बाल। हिकिड़ो इहो हैशटैग ॿुधुमि गो गोआन गोना लाइक इंग्लिश में हुयो, मूं ट्रेस करे मक़सद जी ॻाल्हि सिंधीअ में टरवे अथऊं पठाण, ॻाल्हि थी सिधी। वासंगत खे आली मदद फहद कुरैशी। बाक़ी जस्टिस फॉर बिलाल काका, उनजी अम्मा जे दर्द में मां शरीक आहियां, ॻाल्हि सिधी आहे। उनजी माउ खे मां इहो पैगाम ॾींदुमि, अम्मा तुंहिंजो हिकिड़ो पुटु वियो आहे न, फहद तुंहिंजो पुटु आहे, ऐं उहो हर गैरतमंद सिंधी तुंहिंजो पुटु आहे जेको तुंहिंजे लाइ आवाज़ु उथारींदो। तूं पाण खे अकेली न सम्झजांइ। या अली मदद।